जी नाज़रीन, घोटकी ज़िले जो रौंती वारो कचो जेको बदनाम धाड़ेलनि जे आमाजगाह तौरु सुञातो वञे थो, जिते केतिरे अरसे खां वठी जेके ॾोयारी आहिनि उहे ॾोयारी टोला सरगर्म आहिनि, जंहिंमें शर गैंग आहे, एंडड़ गैंग आहे, लुंड गैंग आहे ऐं मीराणी गैंग आहे, केतिरियूं जागीराणी गैंग आहे, केतिरियूं जेके अॻियां ॾोयारनि जूं गैंग हुयूं उहे सरगर्म हुयूं। ताज़ो ई जॾहिं 2.5 महीना अॻ में घोटकी ज़िले जे खंभड़ा थाणे जी हद मां मुसाफ़िर कोच जेका सादकाबाद खां कोयटा तरफ़ वञी रही हुई त ॾोयारनि पारां उन मुसाफ़िर कोच मां 15 मुसाफ़िरनि खे अगवा कयो वियो, जंहिंखां पोइ SSP घोटकी अनवर खेतराण उन्हनि ॾोयारनि जा उन राति ई पेरा खया ऐं मुसाफ़िरनि खे ई बाहिफ़ाज़त उन्हनि मां बाज़ियाब कराए वरितो ॾोयारनि जे चंबे मां। ऐं पोइ पंजाब जो जेको कराची वारो कचो आहे उते ॾोयारनि ख़िलाफ़ SSP घोटकी अनवर खेतराण इहो अज़म करे छॾियो त जेसिताईं ॾोयारनि जो उतां ख़ात्मो न आंदो वेंदो तेसिताईं वापसि न वरंदासीं। ऐं पोइ थियो ईअं त पंजाब जो जेको कराची कचो हुयो, जेको इंतिहाई उन में मज़बूत गैंग हुयूं, एंडड़ गैंग हुई, लठाणी मज़ारी गैंग हुई ऐं ॿियूं केतिरियूं ॾोयारनि जूं गैंग हुयूं, ऐं उन कराची वारे कचे खे ॾोयारनि खां पाक करे पंजाब पुलिस ज़िला रहीमयार ख़ान जे हैंडओवर ऐं ज़िला राजनपुर जे हैंडओवर कयो त हिन वक़्तु ही कराची कचो जेको आहे उहो मुकमिल तौर ते ॾोयारनि खां पाक थी चुका आहे। उन खां पोइ SSP घोटकी अनवर खेतराण तोड़े DIG सक्कर लाड़काणा, जंहिं वटि 2 डिवीज़ननि जी चार्ज हुई, नासिर आफ्ताब पठाण, इन्हनि पारां रौंती वारे कचे में गुज़िरियल 1.5 महीने खां वठी ॾोयारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो त उन ऑपरेशन जा, छो त पुलिस जॾहिं बि इन रौंती वारे कचे में ऑपरेशन कंदी आहे त पुलिस खे सदाईं पंहिंजो नुक़सानु खणणो पवंदो आहे। उते इन रौंती वारे कचे में माज़ी में केतिरनि ई दर्जने पुलिस एहलकारनि जूं DSP, इंस्पेक्टर, SHOs, ASI ऐं जेके पुलिस जा जवान आहिनि उन्हनि जूं शहादतूं थियूं आहिनि। बदनाम धाड़ेल जेको रिटायर्ड धाड़ेल सुल्तू शर हुयो, उन जे मारिजी वञण खां पोइ उते धाड़ेल जेके आहिनि कमज़ोर थियण खां वेतर सगारा थी विया, जंहिंमें हिकु त बदनाम धाड़ेल सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर, बदनाम धाड़ेल राणो शर, राहिब शर जा जेके टोला हुआ उहे इंतिहाई मज़बूत हुआ। अॼु सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जेको सदाईं पुलिस खे ललकारींदो रहियो ऐं सदाईं पुलिस जे लाइ वीडियोस रिकॉर्ड कंदो रहियो ऐं क़बाइली जेके तकरार आहिनि, शरसीलरा तकरार, उन में ई सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जो मुख्य किरदारु रहियो। पंजाब में जेके पुलिस एहलकार शहीद थिया, 12 पुलिस एहलकार 2 साल अॻ में, उन में बि सरे फ़हरिस्त नालो सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जो हो। ऐं कुझु साल पहिरियां जॾहिं हिते SSP घोटकी तनवीर तुन्यो तैनात हुयो त उन वक़्त में बि जॾहिं DSP अब्दुल मालिक भुट्टो, SHO अब्दुल मालिक कमांगर, SHO खेंजू दीन मोहम्मद लगारी, उन सां गॾु जेके 2 पुलिस एहलकार शहीद थिया, उन 5 पुलिस एहलकारनि जे शहादतुनि में बि सरे फ़हरिस्त नालो सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर, राहिब शर ऐं राणो शर जा नाला जेके आहिनि सरे फ़हरिस्त हुआ। अॼु सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जेको पुलिस वटि पेश थियो आहे, SSP घोटकी अनवर खेतराण वटि, ऐं उनजी हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे जंहिंमें चई रहियो आहे त ॾोहनि जी दुनिया छॾियो, अचो तव्हांखे बि मूं वांगुरु माफ़ी मिलंदी। हिन वक़्तु ज़रिया इहो ॿुधाइनि था त सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर छो त ही दहशत जी अलामत बणियल रौंती कचे जो बदनाम धाड़ेल तौरु सुञातो वञे थो। इन खां पोइ हिन वक़्तु बाक़ी राहिब शर ऐं राणो शर, ज़रिया ॿुधाइनि था त राहिब ऐं राणो बि पुलिस वटि इन जेका ड्रोन टेक्नोलॉजी आहे, ड्रोन वसीले जेके पुलिस हिननि ॾोयारनि जा ठिकाणा जेके आहिनि उहे ख़तमु कया, ठिकाणनि खे बाहियूं ॾिनियूं। उन खां पोइ ॾोयारी हिन वक़्तु इंतिहाई जेके आहिनि उहे सख़्ते में आहिनि। ज़रिया ॿुधाइनि था त राहिब शर ऐं राणो शर बि पुलिस वटि पेश पवंदा। उन खां पोइ हिन पुलिस जे ऑपरेशन जो जेको बाप आहे, पंहिंजी पुॼाणी ते पुॼंदो, इहो ऑपरेशन जेको आहे उहो ख़तमु थींदो जॾहिं राहिब शर ऐं राणो शर बि पाण मुरादो गिरफ़्तारी ॾींदा। पर हिते सवाल इहो आहे त रौंती वारे कचे में बदनाम धाड़ेल जीअं सनाउल्लाह उर्फ़ सन्नू शर जी गिरफ़्तारी ॾिनी आहे त उनखे जेल भीड़ो कयो वेंदो। होॾां पंजाब जेको सरहदी ज़िलो आहे रहीमयार ख़ान, सिंध पंजाब जो, उते बि 200 खां वधीक जेके बदनाम ॾोयारी आहिनि, पर उहे उते पेश त थिया आहिनि, पर उन्हनि जो जेको पेश थियण जो अंदाज़ आहे, उते जेके बि बदनाम ॾोयारी पेश थिया आहिनि, सिर्फ़ु पेश थियण खां पोइ फ़ोटो सेशन थियनि था, फ़ोटो सेशन खां पोइ
उन्हनि खे माफ़ी मिली वञे थी ऐं उहे उबूरी ज़मानतूं वञी अदालतुनि मां कराइनि था। पर एसएसपी अनवर खेत्राण इन आछ खे बिल्कुलु क़बूल न कयो। उन चयो त जेके बि ॾोयारी हिन ज़िले घोटकी में पेश थींदा अरौती जा, त उन्हनि खे जेल वञिणो पवंदो ऐं अदालतुनि खे फेस करिणो पवंदो। कुझु नाज़रीन खे इहा ख़बर ॼाण हूंदी या न बि हुजे त, छो त पंजाब में असीं वॾो तादादु ॾिठो आहे त ज़िले रहीमयार ख़ान में 200 खां वधीक बदनाम ॾोयारी, जंहिंमें किरोड़ किरोड़ इनाम याफ़्ता ॾोयारी बि हुआ। उन्हनि खे बि उते घुराए करे जॾहिं उहे पेश थियनि था, सरेंडर थियनि था अची, त उन्हनि खे बि उबूरी ज़मानतुनि जे लाइ मोकिलियो वञे थो। उन्हनि मां को बि हिन वक़्त ताईं जेल न वञी सघियो आहे। पर हीउ जेको ताज़ो ई अॼु सनाउल्लाह उर्फ़ सनू शर पुलिस वटि पेश थियो आहे, इन खे जेल मोकिलियो वेंदो। उन खां पोइ हिन जा अदालतुनि में केस हलंदा। ॾिसे त पुलिस पंहिंजे साथियुनि जी केतिरी पैरवी करे थी केसनि जी, या हिन खे माफ़ी ॾिजे। इहो वक़्त खां अॻु में चई कुझु नथो सघिजे, पर ज़रिया इहो ॿुधाइनि था त इन्हनि ॾोयारनि सां कुझु रिआयत थींदी। हिन वक़्तु इहे ज़रिया इहो बि ॿुधाइनि था त बाक़ी बदनाम धाड़ियल जेके 2 बचियल आहिनि, राणो शर ऐं राहिब शर, इहे बि जल्द एसएसपी घोटकी अनवर खेत्राण आॾो हथियार फिटा करे सरेंडर थींदा, अची पेश थींदा। उन खां पोइ पुलिस जो जेको ऑपरेशन आहे पंहिंजे पुॼाणी ते पहुचंदो। जी।